गौ माता जी केडी महिमा है। अरे दुनिया में कोई एकड़ो भी इंसान या कोई एड़ो प्राणी आहे देवता तक जंहिंजो मलमूत्र ग्राह्य हुजे, ॿुधायो आहे कोई? कंहिंजो मलमूत्र सब माण्हू नफ़रत कंदा आहिनि, घृणा कंदा आहिनि, लेकिन ॿुधायो जेको पंचगव्य ठहंदो आहे, अमृत ठहंदो आहे, उहो कंहिंमो ठहंदो आहे? कंहिंमो ठहंदो आहे? दूध दही घी गोबर और गोत्र, यानी दुध दही घी गाय जो गोत्र यानी लघु शंका और छेणो गोबर, ये पंज शयूं जेस ताईं न मिलंदियूं वो पंचगव्य अमृत ही न ठहंदो आहे। बोलो गौ माता की जय। अहिड़ी महिमा है गौ माता जी। गौ माता के स्पर्श करे छॾे न ऐं प्राण निकिरी वञनि त उहो नरक न वञे माण्हू, ख़बर तो? वैतरणी नदी ईंदी आहे त उते कोई पार न करे सघंदो आहे, कोई, केवल गौ माता उनखे पार कराईंदे जेके गौ सेवा कंदा आहिनि। यादि रखिजो। हे हरि चवंता जेको मंदिर टिनी लोकनि खे पवित्र कंदो आहे, देवताउनि खे बि शुद्ध कंदो आहे मंदिर, उहो मंदिर बि गांइ जे छेणे सां ई पवित्र थींदो आहे, गांइ जे गोबर सां पवित्र थींदो आहे। भाई ब्रह्मा जी हिकु बार चयो हिकु हिकु देवता जी पूजा अलॻि अलॻि त माण्हू करे न सघंदा, हिकु कमु कयो, छा? सभु देवता गांइ में निवास कयो, 33 करोड़ देवता। चओ हरे राम हरे राम। हा न, कई माण्हू अॼुकल्ह अज्ञान जे करे चवंदा आहिनि 33 कोटि देवता, न न 33 काइंड्स कोन्हनि व, हा न, 33 करोड़ ई अथव, हा न। असां वॾे वॾे संतनि सां इन बारे विचार विमर्श कयो आहे, ॻाल्हायो आहे। महामंडलेश्वर संत जेके आहिनि वॾा वॾा वैदिक सनातन ज्ञान रखण वारा, उन्हनि खां पुछी करे तॾहिं था चऊं तव्हांखे त 33 करोड़ ई थींदा अथव। जॾहिं हिकिड़े देश जी संख्या 140 करोड़ थी सघे, हाँ, हिकिड़े देश जी, त अनंत लोक जे ब्रह्मांडनि जो नायक जेको आहे, हाँ, उन जी सेना छा 33 करोड़ वॾी ॻाल्हि आहे? ॿुधायो। हरे राम हरे राम। तॾहिं साध संगत जी सब देवता अची विया गौ माता में, बजणा न आया, देर करे छॾियऊं। केरु? हिकिड़ी लक्ष्मी माता बि गंगा माता। चवण लॻा ब्रह्मा जी असांखे बि जॻह मिले। ब्रह्मा जी चयो नो वैकेंसी, हाउसफुल। अरे महाराज असां लाइ वरी माण्हू अलॻि पूजा कनि वीचारा। जॾहिं श्री कृष्ण भॻवानु पाण अची विया आहिनि, नारायण भॻवानु त लक्ष्मी जी काॾे वञे, गंगा जी काॾे वञे, त चवनि था बुरो न मञिजो, 2 जॻहियूं अथव, अगर तव्हां हा चओ त पोइ उन में निवास कयो। कहिड़ियूं? हिकिड़ी गोबर, ॿियो गोत्र। गोत्र यानी गौ माता जी लघु शंका, यूरिन। तॾहिं चयो असांखे स्वीकार आहे, छो जो गांइ जो रोम रोम पवित्र आहे, रोम रोम साक्षात भगवान जो निवास आहे। तॾहिं गांइ जे सुके छेणे में लक्ष्मी माता जो निवास थींदो अथव, यादि रखिजो। गीलो न, सुको छेणो गांइ जो, उन में लक्ष्मी माता जो निवास थींदो आहे। ऐं गांइ जे गोत्र में गंगा मैया जो निवास थींदो आहे। इन करे जेको गांइ जो छंडो थो हणे त उनखे गंगा स्नान जो ई फल मिलंदो आहे। अॼु भगवान कृष्ण खे गांइ जे गोत्र सां स्नान करायो वियो। बोलो गौ माता की जय, गोविंद गोपाल की जय।